घोसपुर मां नारायण नाव की रिपोर्ट मौजूद घोसपुर वेझो ॻोठ मुल्ला मोहम्मद साबिर होगाई में नौजवान घड़ू अणपता वण सां रसो ॿधी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ॻोठ मोहम्मद साबिर होगाई में नौजवान वकार अहमद होगाई घड़ू अणपता गले में लोई विझी वण सां ॿधी आपघात करे छॾियो। अहिड़ो इतला मिलंदे संदसि जा घर भाती वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश वण मां लाहे वरितो। नौजवान जो लाश जॾहिं घर नियो त संदसि घर में कोराम मची वियो। मरूम हाफ़िज़ क़ुरान हो ऐं मदरसे में ॿारनि खे दीनी तालीम ॾींदो हो। इलाइक़े में चौबोल आहिनि त नौजवान घर में पंहिंजे ॿारनि सां कंहिं मसइले ते मोहमारी थी हुई, जंहिं तां हुन क्रोध में अची पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहुं उजाए छॾियो। ॿिए तरफ़ घोसपुर मां 2 हफ़्ता अॻु शहर जे सैयद बिरादरी जे नौजवान सैयद हसन मुजतबा शाह प्यार जो परिणो करण लाइ घरां निकिरी वियल सुमड़ा बिरादरी जी नौजवान नारी पारस सुमरो सां कंदकोट में निकाह करण खेसि वर्ग लाइ भॼाए वञण ऐं शहर जी इज़त जो एतिराम न करण जो निबेरो अॼु शहर भरिसां PPMP इलाइक़े जे चीफ सरदार मीर आबिद ख़ान सुंदराणी जे सरपंच हेठि संदसि बंगले ते कयो वियो, जंहिंमें सादात बिरादरी जे नौजवान जे वारसनि ते मजमूई तौर 25 लख ॾंड विझी धुरनि खे भाकुर पाराए खीर खंड कयो वियो। ॾंड जी रक़म सादात बिरादरी 3 क़िस्तनि में सुमड़ा बिरादरी खे अदा कंदी। ॾंड जी रक़म मां सादात बिरादरी तरफ़ां झोल ॾियण ते खेनि 3 लख रुपया माफ़ कया विया। वाज़े रहे त 2 हफ़्ता अॻु शहर जे सुमड़ा मोहल्ले मां सदाकत सुमरे पंहिंजे दोस्त सैयद हसन मुजतबा सां मिली करे सुवारे सुमरे जूं 2 नौजवान नारियूं पारस ऐं नाहिद सुमरो खे घरां कढी पंजाब वठी वियो, जंहिंमां हिकु नारी नाहिद सुमरो पंजाब जी कोर्ट में पंहिंजे सौट सां प्यार जो परिणो कयो ऐं ॿी नारी पारस सुमरो कंदकोट में मदरसे में निकाह कयो, जंहिं बाद में ॿिन्ही धुरनि में छिकताण पैदा थी वई हुई ऐं हिक ॿिए मथां हमला करे भञण राह कई वई। बाद में नारी पारस सुमरो खे इलाइक़े जे बासर सरदार जे दॿाउ ते वारसनि हवाले कयो वियो, जंहिं तकरार जो निबेरो अॼु ॻोठ दड़ी सुंदराणी में मीर आबिद ख़ान सुंदराणी करे सादात बिरादरी ते 25 लख ॾंड विझी धुरनि खे खीर खंड करे छॾियो आहे। कंदकोट में सेक्शन थाणे जे हद मुख़्तियार कार ऑफिस वटि लाशारी बिरादरी ॿिनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। लाशारी बिरादरी जे हथियारबंदनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, फायरिंग करे ॾिनी, जंहिं नतीजे में गोलियूं लॻण सबबि महमूद लाशारी थरे ते क़तल थी वियो, जॾहिं त जवाबदार मौक़े वारदात वारे हंध तां फ़रार थी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वाक़ियो लाशारी बिरादरी जी 2 धुरनि में पुराणो तकरार ॿुधायो पियो वञे।